चेवण थरदीप इंतजामिया बोर मुतासिर खानदाननि खे अञा ताईं पहिरीं किस्त ग़रीबनि खे न ॾेई सघी। ग़रीब रोज़ थरदीप जा चकर काटे वापसि मोटियो अचनि था। गवर्नमेंट तरफ़ां बोर में तबाह थियल घरनि जी मरम्मत जा पैसा जारी करण बदिरां रोज़ रोज़ रुलाइण लॻा आहिनि। बोर बरसात मुतासिरनि सेवण इंचार्ज ऐं इंजीनियर जी ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ थरदीप ऑफिस आॾो एहतजाज कयो ऐं सहाफ़ियुनि खे ॿुधायो त थरदीप वारा पहिरीं किस्त 75,000 ॾियण बदिरां मुख़्तलिफ़ बयाननि सां रुलाए ऐं परेशान ऐं मनपसंद माण्हुनि खे टोकन ॾियनि था। हुननि चयो त असां ग़रीब मिसकीन माण्हू बहराड़ीअ खां शहर अची थरदीप ऑफिस जा रोज़ रोज़ चकर काटे रहिया आहियूं, पर केर बि नोटिस वठण वारो नाहे। हिन दौर में केतिरो ख़र्चो ईंदो हूंदो, असां वटि किराए करण लाइ बि पैसा कोन हूंदा आहिनि, पर पोइ बि कंहिं खां पटे सटे पैसा वठी थरदीप ऑफिस ताईं पहुचूं था। सॼो ॾींहुं बुख ते बीही वापसि वञूं था। थरदीप ऑफिस में अमलो न हुजण बराबरि आहे। केतिरा ई महीना गुज़री विया आहिनि, पर पहिरीं किस्त 75,000 बि न मिली सघी आहे। बोर ऐं बरसात मुतासिरनि जो मुतालबो आहे त टोकन सिस्टम बंदि करे पहिरीं किस्त जारी करे बेचैनी ख़तम कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।